नाज़रीन, कराची में अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त एशिया जी सभ खां वॾे में वॾी बार कराची बार एसोसिएशन जूं अॼु चूंडूं थी गुज़रियूं आहिनि, जंहिंमें एडवोकेट सैयद दुरमोहम्मद शाह जो हिमायत याफ़्ता उम्मीदवार मदई वासी एडवोकेट हसीबुल्ला पंवर ख़ज़ानची जे उहिदे ते कामयाब थी वियो आहे। अवां खे कराची मां अहम ख़बर पिया ॾियूं त एशिया जी सभ खां वॾे में वॾी बार कराची बार एसोसिएशन जूं अॼु चूंडूं थियूं, जंहिंमें एडवोकेट सैयद दुरमोहम्मद शाह जो हिमायत याफ़्ता उम्मीदवार एडवोकेट हसीबुल्ला पंवर ख़ज़ानची जे उहिदे ते चूंडिजी वियो आहे। एडवोकेट हसीबुल्ला पंवर जो तालुक़ु मदई जी पंवर बिरादरीअ सां आहे। जी नाज़रीन, कराची मां अवां खे अहम ख़बर पिया ॾियूं त कराची बार एसोसिएशन जूं चूंडूं थियूं आहिनि अॼु, जंहिंमें एडवोकेट सैयद दुरमोहम्मद शाह जो हिमायत याफ़्ता ऐं उनजो संदसि जो वेझो साथी एडवोकेट अमर हसीब पंवर ख़ज़ानची जे उहिदे ते चूंडिजी वियो आहे। संदनि खे दोस्त कामयाबीअ ते मुबारकबाद ॾेई रहिया आहिनि। एडवोकेट हसीबुल्ला पंवर जो तालुक़ु मदई जी पंवर बिरादरीअ सां आहे।